बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जियां त ही गाॾी सेंटर ऑफ एक्सीलेंस जी गाॾी आहे एनालिटिकल केमिस्ट्री जी, जिन जो डायरेक्टर शवाब बिन मेमून आहे। ही गाॾी मुसलसल 2 ॾींहंनि खां गाइबु हुई। हे पर्सनल गाॾी केॾी महिल त डायरेक्टर खे कमु थी अचे पंहिंजे कम में, या त वरी हीअ वाइस चांसलर डॉक्टर फ़तह महमूद बुरफ़त खे कमु आई गाॾी। ऐं हाणे वरी जेका ही गाॾी आहे त गांगुरो साहब जेको आहे सेवा जो उहिदेदार, उहो 2 ॾींहंनि खां ही गाॾी काए वियो। ही गाॾी राति 2 बजे पुॼी आहे, राति जो 2 बजे गाॾी पुॼी आहे जेका हींअर हिते बीठी आहे। त असां साईं सिद्दीक़ करोड़ साहब खां अर्ज़ु था कयूं त ही मिसयूज़ जेके गाॾियूं थियनि थियूं, इन्हनि जी जांच पड़ताल कई वञे त इहे पर्सनल कमनि लाइ हूंदियूं आहिनि या ही सरकारी कंहिं कम लाइ हूंदियूं आहिनि। असां मुतालबो था कयूं साईं डॉक्टर सिद्दीक़ करोड़ साहब खां त हिन जी जांच कई वञे। हे पर्सनल गाॾी यूज़ थिए थी जेको आहे डायरेक्टर शहाबुद्दीन मेमून जे नाले सां। ॿिया वरी यूनियन जा उहिदेदार आहिनि, सेवा महमद अली गांगुरो, सोहराब बुरफ़त ऐं यार मोहम्मद लिगारी। असां मुतालबो था कयूं त हिननि गाॾियुनि जी जांच कई वञे, जंहिंजे तेल जी अड़ में लाखें रुपयनि जी जेका असां तेल जी ख़र्च ते ही गाॾियूं वञनि थियूं ऐं जेके मिसयूज़ थियूं थियनि।